बारगाह सैयद मंजूर हुसैन शाह काज़मी ये भी लाड़काने जी मरकज़ी इमाम बारगाह है उनजो मुंतज़िब सैयद बहादुर हुसैन शाह ये तमाम क़दीम इमाम बारगाह है 1954 में ये इमाम बारगाह कायम थी ये सराज स्ट्रीट शाही बाज़ार है रेशम गिटी विच ते आहे तमाम हिकिड़ो माना ईअं सम्झो मरकज़ी इमाम बारगाह माना हिकिड़ो विच सेंटर ते आहे साईं खां पुछूं था त म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऐं सफ़ाई जे हवाले सां जेको हिन वक़्तु सॼो 7 मुहर्रम आहे त साईं जन खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे हिन वक़्तु फेसबुकनि ते तक़रीबन तमाम दोस्तनि जे ज़रिए मेयर लाड़काना सां मिलण जी कोशिशि कई आहे। मेयर साहब का अहिड़ी सवड़ पाए मनूस मेयर आहे न सुम्ही पियो आहे जो हुन निकिरी शहर में हे न ॾिठो आहे त आवाम सां थिए छा थो। जॻह जॻह तव्हांखे गंदगी जा ढेर नज़र ईंदा, रोड रस्ता साफ़ न आहिनि। रात कुछ ईअं मामूली बिजली नज़र आई आहे न त अंधेरे में जुलूस निकिरनि था न पर लाइटिंग साईं मिलंदी आहे मुहर्रम में जेका लाइटिंग न मिली आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां जेका मिलंदी आहे हर साल न मिली आहे को बल्ब न मिलियो आहे ऐं जेतिरी असां कोशिशूं कयूं तव्हांजा जेके रूट आहिनि जेके राति जो जेके रूट तव्हांजा जुलूसनि जा उन्हनि अंधेरे में ऐं सफ़ाई जे हवाले सां सफ़ाई जे हवाले सां इहा त मुंहिंजे ख़्याल में मोहन जो दड़ो साफ़ आहे, लाड़काने जी हालत ख़राबु आहे। एॾी गंदगी आहे चई बीठा आहियूं असां कोई बि इंतज़ामिया ख़ुशूसन म्यूनिसिपैलिटी त उहो न कयो। हिन वक़्तु मां सोशल मीडिया तरफ़ां हिन ते लाड़काने शहर जे सुरिया पदर ते बीठा सुरिया पदर जंहिंखे मुहर्रम जे ॾियारनि में लाड़काने जो मैदान करबला बि चवंदा छो त हिते लाड़काने जे काफ़ी इमाम बारगाहुनि जा मातमी जुलूस ताज़िया पिड़ वग़ैरह ईंदा आहिनि। ॿियो अलमनि जा तव्हां स्टाल ॾिसो था लिखे वक़्तु अलमनि जो स्टाल हाणे विच ते सेंटर आहे जेको आहे हिनखे मैदान करबला चवंदा आहिनि। हिते माना हज़ारे तइदाद रातिनि जो सती मुहर्रम खां रातिनि जो जेको सेजूं ऐं इहे जेको आहे झूला वग़ैरह ईंदा आहिनि। 2 मुहर्रम ॾींहुं मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि जा वॾा ताज़िया पिड़ माण्हू पब्लिक लेडीज़ घर घर मां न्याउ थींदो आहे। उहो सुरिया पदर आहे। हाणे हिते मुंतज़िम आहे गुलाम बा सुरियो असां हुन सां बल्ब सां ॻाल्हायूं था। असांजे सुरिया पदर में जेके ताज़िया ईंदा मुख़्तलिफ़ मातम जूस ईंदा आहिनि उन्हनि जो इंतज़ाम संभालींदा गुलाम बा सुरियो आहे। असां हुन खां सवाइ पुछूं था हे जेके हितां राति जो जेके नंढा वॾा जेके जुलूस अचनि था 2 मुहर्रम जूस ईंदा इन मां असांजी 7 मुहर्रम आहे त हिननि खे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां लाइटिंग जे हवाले सां या सफ़ाई जे हवाले सां रिलीफ वग़ैरह मिलियो आहे जेको हर साल मिलणु घुरिजे या मिलंदो आहे। भाऊ हिन दफ़े असांखे को बि इंतज़ाम थी नथो लॻे न सफ़ाईअ जो न लाइटिंग जो। या हिकु लड़ तव्हां ॾिसो हिकु लड़ हणी हाणे हिन मां 20 बल्ब मां 5 बल्ब हिकु ॾींहं में सॼी न लाइटिंग जो इंतज़ाम आहे न सफ़ाई जो इंतज़ाम आहे। सुबुह जो ॿुहारी थिए थी उन खां पोइ मंझंदि जो हुअंदी था त हाणे मंझंदि जो बि भाऊ जन नथा अचनि। भाऊ मेयर साहिब खे न चयो अथई साईं सफ़ाई जो इंतज़ाम को बि कान्हे। सुबुह जो अचे थो सुबुह जो ॿुहारी अची थी वञे उन खां पोइ तव्हां गंद ॾिसो। असां राति जो 7 बोरा पाण गंद पेटीअ फिटी करे आया आहियूं। लाइटिंग वारे राति आया लाइटिंग वारे चयो बाबा लाइट हेॾे लड़ त हणो राति जो ताज़ा था अचनि उंदहि लॻी पई आहे पर लाइट वारे चयो बाबा असांखे जेको हुकुम मिलियो आहे असां उहो हणंदासीं हिन खां वधीक असां तव्हांखे लाइटिंग न करींदासीं। हे ॾिसो अलमनि जा स्टाल हे सुरिया पदर माना हिकिड़ो मर्कज़ आहे हिननि शयुनि जो ऐं ईअं ई माना ताज़ियुनि जो 2 मुहर्रम जे आहिनि रातिनि जो ईअं मर्कज़ हूंदो आहे। हिते नंढा ॿार वॾा माना हिते ज़रूरी आहे सफ़ाई सुथराई हुजणु घुरिजे। हिते तव्हां सुरिया पदर रहवासी आहे राति जो जेके माते में जुलूस अचनि था सफ़ाई जे हवाले सां भला ॿुधायो त सफ़ाई म्युनिसिपालिटी सां ताउन कयो आहे? कुझु बि न ॾेई आया आहियूं त बाबा सफ़ाई जो करे ॾियो गंदु घणो आहे हिते कुझु बि न 3 चकर विया आहियूं म्युनिसिपालिटीअ ईंदा राति इन खां सफ़ाई पाण सां कई आहे त असां पाणी ॿुहारी खणूं भला 7 चकर विया आहियूं कुझु बि कमु न आहे। सिमेल वग़ैरह वॾी आहे हिते साईं ताज़ा वग़ैरह अचनि था पार्क हिते को बि इंतज़ाम न आहे सिक्योरिटी वग़ैरह कुझु बि न आहे लाइटिंग वग़ैरह कुझु बि न। बहरहाल हे वॾो हिकिड़ो मर्कज़ आहे ऐं हिन में जेको आहे म्युनिसिपालिटीअ जे हवाले सां म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे हवाले सां बाक़ाइदे जेको आहे इंतज़ाम हुजणु घुरिजे जेको न हुजणु बराबरि आहे जंहिंजे करे माण्हू डाउन कनि था। हाणे हे जेको आहे अञा ताईं माना हिन वक़्तु जेको आहे को बि माना मिसाल आहे जीअं हाणे गाॾा बीठा आहिनि ॿियो हिनखे बाक़ाइदे चौक माना साफ़ थी मिले त वधीक बहितर थींदो न।